जॾहिं मौलवी का ॻाल्हि थो करे त मुल्ला जंहिं तुंहिंजे ॼाए कन में अज़ान ऐं तकबीर चई हो मुल्लो तू थोड़ो वॾो थिए तोखे कलमो सेखारियई, नमाज सेखारियई, क़ाइदो पढ़ायई, कुरान पढ़ायई। मुल्ला जे तुंहिंजो निकाह पढ़ाए तुंहिंजी ज़ाल हलाल करे तोखे ॾिनी, मुल्ला जे तू मरंदे त तोखे विचारींदो, कफन ॾींदो, जनाज़ो पढ़ंदो, कब्र में लाहींदो, 3 ॾींहंनि ताईं तोखे कुरान बख़्शींदो। इहो मुल्ला अॼु सिंध जे माण्हुनि मौलवीअ खे गार बणायो ऐं ख़बर अथसि त मुंहिंजो भौतार, मुंहिंजो वॾेरो, मुंहिंजो सरदार, मुंहिंजो MNA, मुंहिंजो MPA ज़ानिया, शराबिया, सिंध खपाईंदड़, धरतीअ जो गद्दार, ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि, मज़दूरनि जे हक़नि जो क़ातिल। लेकिन सिंधी चवंदुसि बाबो हां, सरदार हां, बाबो हां, अब बिहजाए मां रिली विछाया, जेको कुरान पढ़ाए उहो तुंहिंजे लाइ कार बणिजी वियो, जेको क़ातिल आहे, जेको ज़ानी आहे, जेको शराबी आहे, जेको धरतीअ जे हक़नि ते थारा हणण वारो आहे, इहो तुंहिंजे लाइ मोतबर आहे। मूंखे ॿुधाए त इहा क़ौम कीअं तरक़ी कंदी? इहा क़ौम क़यामत जे सुबुह ताईं तरक़ी कोन कंदी। ये धरतीअ जा गद्दार, ये ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि, मज़दूरनि जे हक़नि जा क़ातिल, ये रोडनि, रस्तनि, गटरनि जा पैसा खाइण वारा, ये अस्पतालुनि, स्कूलनि जा पैसा खाइण वारा रिलीअ ते विहाइण जे लाइक़ न आहिनि, ये जूते जी नोक ते रखण जे लाइक़ आहिनि। ओ सिंधियो, अछो वयो, लटो वयो, उछो वयो, लटो वयो, रोटी वई, कपड़ा वया, मकान वयो, धरती खपे पई, सिंध नीलाम पई थे, वसीलनि ते धाड़ा पिया लॻनि, तालीम खां ॿार महरूम आहिनि, अॼु न्याणियुनि जूं इज़तूं बि दावत आहिनि। अल्लाह जे वास्ते सजाग थियो, वचन ऐं फ़ाइदो कयो त सिंध दुश्मन ऐं न्याणी दुश्मन सिंध जे गद्दारनि जो इंशाअल्लाह हिसाब बराबर कंदासीं। अब्दुल रज़ाक आबिद लाखे जे इलाके में फैसलो थियल हिकु ज़मीन ते इलाके जो वॾेरो जेको हुक्मरान जमात जो MP आहे, उनजो पंहिंजो पीउ पुलिस वठी खणी वियो त ज़मीन ख़ाली कयो। न्याणियुनि चयो त हीअ ज़मीन फ़ैसिलो थियल आहे, फ़ैसिले में तव्हांजी न थी आहे, असांजी थी आहे, फ़ैसिले ते अमल कयो। जी निकिरो, जी न निकिरंदासीं। न्याणियुनि ऐलान कयो, उन MPA गहवारी साण जे पीउ ॻाल्हि न मञी। आख़िर उहा न्याणी घर वई, घरां वञी कुरान खणी आई, कुरान खणी अची सीने सां लॻायईं त मां हिन कुरान जो तव्हांखे वास्तो थी ॾियां। अल्लाह जे वास्ते, कुरान जे वास्ते असांजी जान छॾियो, असांजे घर जी जान छॾियो। इहे ज़ालिम हुक्मरान जमात जे MPA जे पीउ गोली हलराई। हैदराबाद वारो, इहा गोली कुरान में लॻी, कुरान खां पार थी करे इहा गोली उन औरत जे सीने में लॻी ऐं औरत शहीद थी वई। कुरान भी शहीद थियो, औरत भी शहीद थी। ये अॼुकल्ह जा हुक्मरान सिंध जा इहे था। ॿिए MPA उते शिकार ते रोकण ते मुंहिंजे सिंध जे नौजवान खे तशद्दुद करे क़त्ल करे छॾियो। इहे वाइसरा आहिनि, इहे केरु थींदा आहिनि? सिंध ते ज़ुल्म ऐं जबर करण वारा, सिंध जो आवाम निडर कोन आहे, मालकी वारो है। इंशाअल्लाह हिननि जे तरफ़ को मेरी अख सां ॾिसंदो, उन जूं अखियूं कढी करे फिटो कंदासीं। ऐं मां कंबर शहदाद कोट जे जमात खे हिदायत जारी कई आहे, सुबुह जो मुंहिंजे कंबर जी जमात थाणे ते पहुचंदी। न्याणीअ जे क़त्ल जी FIR ज़रूर थी आहे, कुरान जे बेहुरमती जी FIR नाहे थी। सुबुह जो जमीयत उलमा इस्लाम इन MPA उन जे पीउ जे ख़िलाफ़ कुरान खे गोली हण जी FIR दर्ज कराईंदी। न कुरान ने धड़को, न न्याणियों ने धड़कियो है, न कुरान ने धड़को, न न्याणियों ने धड़कियो।